वालेकुम जी। जी वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? मैं ठीक हूँ मुर्शिद, आप कैसी हैं? अल्लाह के शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। खान साहब की कुछ घड़ियां हैं, उन्होंने कहा है कि आपको भेजते हैं, आपको भेज दूँ, वो आपके उनको बेच वगैरह दें, क्योंकि उनकी यूज की नहीं है, तो वो चाहते वो आप कहीं कर दें। जरूर मुर्शिद, मैं कर दूंगा जी। हेलो। अस्सलाम वालेकुम जी। जी वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? मैं ठीक हूँ मुर्शिद, आप कैसी हैं? अल्लाह के शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। खान साहब की कुछ घड़ियां हैं, उन्होंने कहा है कि आपको भेजते हैं, आपको भेज दूँ, वो आपके उनको बेच वगैरह दें, क्योंकि उनकी यूज की नहीं है, तो वो चाहते वो आप कहीं कर दें। जरूर मुर्शिद, मैं कर दूंगा जी। खान साहब जो घड़ियूं खपाए ॾियो, बुशरा बीबी ऐं ज़ुल्फी बुखारी विच में ॻाल्हि ॿोल जी ऑडियो लीक थी वई। 20 सेकंड्स जी ऑडियो में बुशरा बीबी ज़ुल्फी बुखारी खे चई रही आहे त खान साहब जूं कुझु घड़ियूं इस्तेमाल हेठि न आहिनि। खपाइण लाइ अव्हां खे ॾियण जो चयो आहे जी ज़रूरी मुर्शिद आउं करे वठंदुसि। ज़ुल्फी बुखारी जो बुशरा बीबी खे जवाब। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान सऊदी वली ओहद ऐं ॿियनि मुल्कनि पारां मिलियल अरबे रुपयनि जी क़ीमती घड़ियुनि जा तोहफ़ा तोशाखाना मां भुॻड़नि मुठ एवज़ ख़रीद करण बाद खपाए मुल्क जो नालो बदनाम कयो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ नई स्पेशल ज्वाइंट इंट्रोगेशन टीम JIT क़ाइम। वफ़ाक़ी हुकूमत नई JIT बाबति नोटिफिकेशन सुप्रीम कोर्ट में जमो कराए छॾियो। नई JIT में ISI जो मोहम्मद असलम, मिलिट्री इंटेलिजेंस जो मुर्तज़ा अफ़ज़ल, इंटेलिजेंस ब्यूरो जो साजिद कियानी, डायरेक्टर FIA वक़ारुद्दीन ऐं DIG इस्लामाबाद शामिल आहिनि। ॿोॾि सबबि मुल्क में 20 लख घर तबाह थिया। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जा कुझु ज़िला घणा मुतासिर थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध सूबो ॿोॾि सबबि घणो मुतासिर थियो आहे। पाक फ़ौज ॿोॾि मुतासिरनि जी घणी मदद कई। ॿोॾि सबबि मुल्क में मवासिलात ऐं बिजलीअ जो निज़ाम मुतासिर थियो। ज़राअत जो शोबो बरीरियत मुतासिर थियो। BISP ज़रिए शफ़ाफ़ तरीक़े सां इमदादी रक़म ॿोॾि मुतासिरनि खे ॾिनी वई। ऐवान सदर में एज़ाज़ ॾियण वारी तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी काबीना मेंबरनि, क़ौमी असम्बली स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन समेत आला मिलिट्री क़यादत जी तक़रीब में शिरकत। सदर मुमलिकत चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिम मुनीर खे निशान इम्तियाज़ मिलिट्री नासा नवाज़ियो। PTI दौर में मुल्की मईशत खे नुक़सान पहुचायो वियो। बलूचिस्तान जो मुस्तक़बिल JUI सां सुलाड़ियल आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान बलूचिस्तान में JUI जे जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान खे ख़ुशहाल मुल्क बणाइण लाइ हू कोशिशूं जारी रखंदा। पाकिस्तान खे अमन जो गढ़ बणाइण लाइ हू पुरअज़म आहिनि। लसानियत ऐं क़ौमियत जे बुनियाद ते अवाम खे विरहाइण वारियूं कोशिशूं नाकाम बणाई वेंदियूं। इमरान खान मथां नाअहली जी तलवार अचण वारी। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां तोशाखाना रेफरेंस में इलेक्शन कमीशन जी इमरान खान जी नाअहली वारी दरख़्वास्त ते PTI खे 13 दिसंबर ताईं हतमी दलील मुकमल करण जी हिदायत। चीफ जस्टिस आमिर फारूक रेमासनी चयो आहे त अदालत केस जो जल्द फ़ैसिलो ॾींदी। इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शहजीला मेवट चयो आहे त सिंध वाहिद सूबो आहे जिते ग़रीबनि खे 65 रुपयनि में फ़ी किलो अटो मिली रहियो आहे। पंजाब में अटे जो बहिरान आहे ऐं हिते 15 ॾींहनि लाइ वज़ारतूं ॾिनियूं पई वञनि।
सिंध असेंबली में बोर्ड की सूरत हाल से तफ़सीली बहस कयो वियो आहे। मुतासिरनि खे वधीक रिलीफ भी मिलंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते पीपल्स बस सर्विस शुरू थी चुकी है। कराची, लाड़कानी ऐं हैदराबाद में बस सर्विस हली रही है। हिन महीने सखर में भी पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंजूर। सिंध हुकूमत डॉक्टर सैफुर रहमान के कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। डॉक्टर सैफुर रहमान वटि सिंध जे गवर्नर कामरान खान ऐं टेसोर जे प्रिंसिपल सेक्रेटरी जूं ज़िम्मेवारियूं बि आहिनि। बोर्ड सबब 19,000 स्कूल मुतासिर थिया आहिनि। बोर्ड सबब 7,000 स्कूल मुकम्मल तौर तबाह थी विया आहिनि। तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध असेंबली में ख़िताब दौरान चयो आहे त असां स्कूलनि में क़ाइम वॾेरनि जूं ओताकूं ख़त्म कराई वयूं आहिनि। तबाह थियल स्कूलनि तामीर न थिया त लखे ॿारनि जी तालीम मुतासिर थींदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो आहे त गोश्तो उस्तादनि समेत क्लार्कनि लोअर स्टाफ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जेके गोश्तो मुलाज़िम आहिनि उन्हनि खे घर मोकिलियो वेंदो। इंडोनेशिया में बाली जमहूरी फोरम दौरान परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां इंडोनेशिया जी परॾेही वज़ीर बितनो एलपी पारसदी ऐं बोस्निया जी परॾेही वज़ीर डॉक्टर बसीरा थरकवेक मुलाक़ात कई आहे। ॿ तरफ़े सहकार वधाइण ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवच कई वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु सिंगापुर जे दौरे ते रवानो थींदो। पाकिस्तान जो मजहबी आज़ादी वारी लिस्ट में नालो शामिल करण ते अमरीकी फ़ैसिले ते मायूसीअ जो इज़हार। भारत खे लिस्ट में शामिल न करे इम्तियाज़ी सलूक करार। परदेही खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त अमरीकी कमीशन खे सिफ़ारिश बावजूदि भारत खे लिस्ट में शामिल न कयो वियो। आलमी बिरादरीअ खे भारत में थींदड़ ज़ुल्म खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। OIC जो सेक्रेटरी जनरल 11 ऐं 12 डिसंबर ते पाकिस्तान जो 2 ॾींहं जो दौरो कंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो सां संदसि मुलाक़ात पिणु थियल आहे। सुप्रीम कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति जोड़ियल कमीशन पंहिंजी रिपोर्ट जमो कराए छॾी। मजमूई तौरु 9,133 माण्हुनि जे गुम थियण जो शिकायतूं 5,574 माण्हुनि जो पतो लॻायो वियो। रिपोर्ट मूजिबि गुम थियल माण्हुनि बाबति जोड़ियल कमीशन जी कोशिशुनि सां 3,743 माण्हू पंहिंजनि घरनि खे पहुची चुका आहिनि। गुम थियल 947 माण्हू हिरासती मर्कज़नि में 616 जेलनि में क़ैद आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट सुलेमान शहबाज के एयरपोर्ट से गिरफ्तार करण खां रोके छॾियो। हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां सुलेमान शहबाज खे 13 डिसंबर ताईं अदालत आॾो सरेंडर करण जो हुकुम ॾेई छॾियो। सलमान शहबाज 11 डिसंबर ते 4 वरियनि बाद वतन वापसि वरंदो। इमरान खान पाकिस्तान की सियासी तारीख का माजी बन चुका है। इमरान खान का पाकिस्तान की सियासत में कोई मुस्तकबिल नहीं है। ये अभी थोड़ा वक्त गुजरे, ये सारे जो बैठे हुए गाड़ियां नहीं इमरान को, ये सारे दूसरे दरवाजे खटखटाएंगे। ये कोई किसी के दरवाजे में होगा, कोई किसी के दरवाजे में होगा और कोई इनको लेने वाला नहीं होगा। पंजाब में हुकूमत इनकी है, असेंबली तोड़ने की बात कर रहे हैं। कल एक नया वजीर ले लिया, वजीर भी ले लिया, न्याजी साहब को पता नहीं है, तो कह रहे ये क्या हो गया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान मुल्क जी सियासत में माज़ी जो किस्सो बणिजी चुको आहे। PTI अॻुवाण सुभाणे इमरान खान खे गारियूं ॾेई ॿियो दर खड़काईंदा, पर केर बि खेनि वठण लाइ तयारु न हूंदो। सिंध असेंबली इजलास खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पंजाब असेंबली टोड़ण जूं ॻाल्हियूं कंदड़ इमरान खान एतिरो गाफ़िल आहे जो खेसि ख़बर ई न पई पए त काल्ह हिकु वज़ीर हलफ़ खणी पंजाब काबीना में शामिल थी वियो। सिंध जे तालीम खाते सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में सियारे जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। 21 खां 31 डिसंबर ताईं सियारे जी मोकलुनि सबबि स्कूल बंदि रहंदा। तालीम खाते जे स्टेयरिंग कमेटी ऐलान कयो आहे त सियारे जी मोकलुनि वारो फ़ैसिलो सरकारी तोड़े ख़ानगी स्कूल ते लागू हूंदो।
सऊदी अरब के 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पहुतल चीन के सदर शी जिनपिंग जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। शाही महल में पहुंचण ते सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सदर शी जी आजियां कई। सीड़पकारी मुहैया प्रोजेक्ट्स टेक्नोलॉजी की मुंतकली, ॿ तरफ़ी सहकार ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई।